Welcome to Time News Studios. You are watching 12 p.m. Bulletin. हम सबसे पहले अल्लाह के बाद अपने ऊपर रिलाय करते हैं। इस दुनिया को क्लाइमेट चेंज के इश्यूज हैं, इसको मिस इन्फॉर्मेशन के इश्यूज हैं, बढ़ती हुई आबादी के इश्यूज हैं। देयर आर टू मेनी इश्यूज दैट दिस ग्लोबल कम्युनिटी, तो पाकिस्तान की कौम तो जो सी है, हम ना कभी पहले झुके थे ना अब आइंदा कभी झुकेंगे, कि हमारे लिए हमारे लिए हम शहादत की आरजू हमें ज़िंदगी से ज़्यादा है। एंड इट्स एन ऑनर एंड प्रिविलेज ऑफ ईच वन ऑफ अस हु इज़ वेयरिंग दिस यूनिफॉर्म, वेदर इट्स ब्लू, वाइट और खाकी, टू डाई फॉर हिज होमलैंड। अल्लाह खां पोइ सभ खां वधीक पाण ते भाड़ियूं था। पाकिस्तानी क़ौम न अॻु झुकी न हाणे झुकंदी। पाकिस्तान लाइ सभ खां अहम शइ उन जी ताक़त आहे। वर्दी कहिड़े बि रंग जी हुजे, शहादत असां लाइ एज़ाज़ आहे। दुनिया हिन वक़्तु वॾनि चैलेंजिस खे मुंहुं ॾेई रही आहे। DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ़ चौधरी जो चाइना मीडिया ग्रुप खे इंटरव्यू। पाक फ़ौज जे तर्जुमान चयो त पाकिस्तान लाइ सभ खां अहम उन जो अज़म ऐं उन जी ताक़त आहे। असां अल्लाह खां पोइ सभ खां वधीक पंहिंजो पाण ते भाड़ियूं था। जॾहिं असांजो अज़म मज़बूत हूंदो, जेको असां ॾेखारियो, त पोइ आलमी कम्यूनिटी बि पंहिंजो किरदारु अदा करे थी। दुनिया खे हिन वक़्तु वॾा चैलेंजिस दरपेश आहिनि। जेकी वॾा मुल्क आहिनि उन जो विज़न बि वॾो आहे। माण्हू इंसानियत जी तरक़ी तरफ़ ॾिसी रहिया आहिनि। दुनिया मौसमियाती तब्दीली ऐं वधंदड़ आबादी सां गॾु ॿियनि मसइलनि खे मुंहुं ॾेई रही आहे। अहिड़ी सूरत हाल में छा हिकु मुल्क ऐं ॿिए मुल्क ते कूड़े बयानीअ ऐं बग़ैर सबूत जे चढ़ाई करे पाड़ेसरी मुल्कनि मथां पंहिंजे अजारदारी मुसलत करण जी कोशिशि करे, इहो सही न आहे। पाकिस्तान ऐं चीन दुनिया में ॿ ज़िम्मेवार मुल्क आहिनि। ॿिन्ही मुल्कनि जी पहिरीं तरजीह माण्हुनि जी भलाई आहे। माण्हुनि जी ख़ुशहाली हमेशह अमुन ऐं इस्तेकाम सां ईंदी आहे। पाकिस्तान ऐं चीन ख़िते में अमुन ऐं इस्तेकाम लाइ कोशा आहिनि। उन करे असां दहशतगर्दीअ जी लानत सां विड़ी रहिया आहियूं। दहशतगर्दीअ जो मक़सदु ई तरक़ीअ खे रोकणु आहे। असांजी पहिरीं तरजीह अमुन आहे। अॼु पाकिस्तान जे घिटियुनि में ॾिसंदा तव्हांखे फ़तह न अमुन जी ख़ुशी मल्हाईंदे माण्हू नज़र ईंदा। पाकिस्तान जे माण्हुनि में अव्हांखे इंसानियत नज़र ईंदी। फ़ख्र सां चऊं था त असां अमुन पसंदि आहियूं। भारत अमरीकी टियाकड़ी मुकमल रद्द करे छॾी। जंगबंदीअ में अमरीकी सदर जी टियाकड़ीअ खां इनकार कंदे भारत चयो आहे त पाकिस्तान जी जोहरी धमकी या असासनि ते हमले जो को बि सबूत नाहे मिलियो। भारतीय पार्लियामेंट जे अहम इजलास में अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ते शदीद तनक़ीद। मोदी सरकार अमरीकी किरदार खे मुकमल रद्द कंदे उनखे पाकिस्तान ऐं भारत जो ॿितरफ़ो मुआमलो करार ॾेई छॾियो। पार्लियामानी इजलास में परदेस सेक्रेटरी विक्रम मिसरी वाज़े लफ़्ज़नि में चयो त पाकिस्तान सां जंगबंदी ॿितरफ़ी हुई ऐं कंहिं टे मुल्क अमरीका जो को बि किरदारु न हो। अमरीकी सदर 7 भेरा सीज़ फायर जी दावा कई, पर हिन भारत खां का बि इजाज़त न वरिती। ट्रंप पाण खे ध्यान जो मर्कज़ बणाइणु चाहे थो। मोदी सरकार अहिड़ो को बि किरदारु तस्लीम नाहे कयो। ऐं जुडो में बग़ी मैनर में पाणी खोड़ ख़िलाफ़ शटर बंदि हड़ताल ऐं धरणो। आबादगारनि जी सॾ ते कारोबारी मर्कज़ ऐं मार्केटूं बंदि। मिठी मीरपुर ख़ासि रोड ते धरणो हणे ट्रैफ़िक मुअतल। आबादगारनि जो चवणो हो त नारा कैनाल में पाणी हुअण बावजूदि असां वटि पीअण जेतिरो बि पाणी नाहे। गुज़िरियल 5 महीननि खां पाणी बंदि हुअण करे ज़मीनूं बंजर थी रहियूं आहिनि।